अस्सलाम वालेकुम दोस्तों, हे रात या मंजरन हज़रत लाल कलंदर शहबाज जा 771 उर्स मुबारक लाल कलंदर शहबाज जो मेलो हली रहियो आहे ज़ोर शोर सां। हे रात या मंजरन ॾिसी रहिया आहियो तव्हां त केॾी रश आहे लाल कलंदर शहबाज ते। सो इंतहाई रश आहे, एतिरा माण्हू आया आहिनि। 771 उर्स मुबारक आहे। रश तव्हां ॾिसी रहिया आहियो सेवण में, बिल्कुलु भरपूर रश आहे सेवण में। सॼो सेवण शहर भरियल आहे। जहिड़े तरफ़ तव्हां ॾिसंदव सिर्फ़ु गाॾियूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। हे बाईपास जो मंज़र आहे ऐं उन खां अलावा अंदरि शहर में तव्हां वेंदव त शहर वारो अंदरि सॼो फुल लॻो पियो आहे। टोटल जायूं बुकिंग में आहिनि ऐं माण्हू अञा अचनि पिया था शहर में। एॾी आवाम अचे पई थी जंहिंजो अंदाज़ न आहे। लाल बाग सॼो फुल थी वियो आहे ऐं ओस पास जा जेके बि इलाइक़ा ॾिसो था तव्हां, हे जायूं माण्हू वठी किराए ते वेठा आहिनि। बस तव्हां ॾिसी रहिया आहियो। सो मेलो शहनशाह जो हली रहियो आहे। हितां दरगाह तव्हां ॾिसंदा हूंदव साम्हूं वणा, न तव्हांखे दरगाह जी तव्हांखे ज़ियारत करायूं था। दिन जा हे जेके अचनि पिया था ऐं हेॾां तव्हां मंज़र ॾिसो हज़रत लाल कलंदर शहबाज जो रोज़ो तव्हांखे ॾिसण में ईंदो। साम्हूं ई साम्हूं इहो साम्हूं गुंबज़ अथव जेको चमके पियो थो, परे खां पधिरो आहे। सो इहो अथव लाल साईं जो रोज़ो। हे मूं ज़ूम कयो। सो ॾिसो हे सेवण जो मंज़र। वीडियो खे घणे मां घणो शेयर कयो, वॾी महिरबानी।